AM Bulletin. पाकिस्तान पहुंचण ते तारीख़ आजा नूर खान एयरबेस ते सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नायब वज़ीर आज़म इसाक डार, घर वज़ीर मोहसिन नकवी, बिलाल भुट्टो ज़रदारी, आसपा भुट्टो ज़रदारी ऐं ॿिनि ईरानी सदर जो इस्तक़बाल कयो। ईरानी सदर खे पाकिस्तान अचण ते 21 तोपुनि जी सलामी। पाक एयरफोर्स जे विड़ाक जहाज़नि जे JF-17 पारां फ्लाइट पास्ट जो मुज़ाहिरो। महिमान सदर मसूद पुज़ुशकियान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी दावत ते पाकिस्तान पहुतो आहे। ईरानी अख़्तरनि मूजिबि दौरे जो मक़सदु ईरान अमरीका टियाकड़ी लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि खे मंझता ॾियणु ऐं थोरा मञणु आहे। ईरानी सदर खां अॻु परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची बि इस्लामाबाद पहुतो। नायब वज़ीर आज़म इसाक डार ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी अजा कई। पाकिस्तान जी परखलूस कोशिशुनि सां ईरान ऐं अमरीका विच में जंग बंदी थी चुकी आहे। अमरीका ईरान मुआहदे जे नतीजे में ख़िते समेत दुनिया में अमन अमान क़ाइमु थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जी तारीख़ी किरदार सबबि दुनिया जी समूरनि अख़बारनि जे फ्रंट पेज ते पाकिस्तान जूं ख़बरूं ऐं तस्वीरूं लॻल आहिनि। वज़ीर आज़म चयो त जेसीं ताईं चारई सूबा बराबरी जे बुनियाद ते तरक़ी जी डोड़ में शामिल न थींदा, पाकिस्तान तरक़ी न करे सघंदो। 2024 जी चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम हणंदड़ ॿुधाइनि त 2018 जी चूंडुनि में छा थियो। इहा ॻाल्हि निकिती त पोइ घणो परे ताईं वेंदी। 2018 जी इलेक्शन में जेका जादूगरी कई वई, उन जी जांच कराइण जो बि मुतालबो थियणु घुरिजे। हरमोज़ लंग मुकमिल तौर खुली वियो आहे। ईरान हरमोज़ में सुठा क़दम खणी रहियो आहे। ईरान मुआहदे जी पाबंदी न कई त जेको ज़रूरी हूंदो उहो ज़रूरु कंदुसि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जूं व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हियूं। डोनाल्ड ट्रम्प चयो त जेसीं ताईं ईरान असांजो एतिराम कंदो रहंदो, असांजे विच में को बि तकरार पैदा न थींदो। सभिनी खे ख़बर आहे त ईरान वॾे पैमाने ते हथियारनि जी मुआइने ते राज़ी थी वेंदो। ईरान एटमी मवाद जी शफ़ाफ़ियत यकीनी बणाइण लाइ बि राज़ी थी वेंदो। ईरान पंहिंजो यूरेनियम कंहिं ॿिए मुल्क मुंतक़िल करण बदिरां उन जी अप्रोज़गी घटाए छॾींदो। एटमी मामले, मंजमंद असासन ऐं लबनान मामले ते 3 टेक्निकल वर्किंग ग्रुप कमु कंदा। नायब वज़ीर आज़म इसाक डार जो अरब मीडिया खे इंटरव्यू। इसाक डार चयो त हरमोज़ लंग खुली वियो आहे। ईंदड़ 60 ॾींहंनि ताईं जहाज़ बिना कंहिं टैरिफ ॾियण जे गुज़री सघंदा। सऊदी अरब, क़तर, मिस्र ऐं मुतहदा अरब अमारात ईरान अमरीका ॻाल्हियुनि लाइ टियाकड़ी जी हिमायत करे रहिया आहिनि। ॻाल्हियुनि जो ईंदड़ मरहलो सख़्तु साबित थी सघे थो। ईरान अमरीकी नायब सदर जे एटमी ठिकाणनि जो मुआइनो कराइण लाइ तेहरान जे राज़पो ज़ाहिर करण वारी दावाउनि जी तरदीद करे छॾी। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त एटमी तवानाई वारे आलमी इदारे जे इंस्पेक्टर्स खे ईरानी ठिकाणनि जो दौरो करण जी इजाज़त ॾियण जो को बि इरादो न आहे। ईरान हिकु ज़िम्मेवार मुल्क आहे। एटमी पखेड़ रोकण वारे मुआहदे जे मेंबर तौर ईरान मौजूदा तरीक़ेकार खे जारी रखंदो। इस्माइल बकाई स्विट्ज़रलैंड में एटमी तवानाई जे बैन अल-अक़वामी इदारे जे डायरेक्टर जनरल राफेल ग्रूसी सां मुलाक़ात जे इम्कान खे बि रद्द करे छॾियो। अमरीकी नायब सदर JD वैंस गुज़िरियल ॾींहुं चयो हो त ईरान एटमी इदारे जे इंस्पेक्टर्स जे ईरान में वापसी ते राज़पो ज़ाहिर कयो आहे। क़ौमी असेंबली नए माली साल जी वफ़ाक़ी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी। अपोज़िशन जी तरमीमूं रद्द। फाइनेंस बिल 2026-27 मूजिबि 1 जुलाई खां 2000 खां 3000 CC ताईं जे इम्पोर्टेड गाॾियुनि ते 86% ड्यूटी लॻाई वेंदी। 3000 CC खां मथे वारनि इम्पोर्टेड गाॾियुनि ते 92% ड्यूटी लागू थींदी। 1 जुलाई खां पाकिस्तान नेवी, बेनेवोलेंट एसोसिएशन ऐं SIUT ते टैक्स माफ़ हूंदी। सूबाई एम्प्लॉइज़ सोशल सिक्योरिटी इदारा टैक्स खां आज़ादु हूंदा। औरंगी टाउन जे वेलफेयर इदारे मेक ए विश फाउंडेशन खे टैक्स में रियायत हासिल हूंदी। स्पीकर अयाज सदीक़ इजलास सुभाणे 11 वॻे ताईं मुलतवी करे छॾियो। अपने यहाँ पे पानी का निज़ाम है उसको भी बेहतर करना पड़ेगा। आई बिलीव कि उसमें काम हो रहा है, लेकिन अभी बहुत काम करना बाकी है। बिकॉज जब मैं अपने घोटकी का बताऊँ तो वहाँ पे मुझे रोज़ फ़ोन कॉल्स यही आती हैं कि पानी है नहीं। तो अभी तक हम फसल वहाँ पे नहीं कर पाए हैं।
वो इसमें मेरे ख्याल से हमें ऑब्वियसली वाटर कंजर्वेशन पे काम हमने करना है, वो ज़रूर करना है, वाटर मैनेजमेंट पे काम करना है, लेकिन साथ साथ पानी की चोरी रोकना भी ज़रूरी है। जैसे हम फेडरल से अपना पानी या पंजाब से अपना पानी या अपने राइट्स के लिए लड़ रहे हैं, ऐसे हमें यहाँ पे पानी की चोरी और लोगों के बुनियादी पानी के हक पे भी जो है बात करनी होगी और उस पर एक्शन लेने होंगे। उसका बाकायदा एक एक्शन प्लान होना चाहिए। ज़रायत वारे वज़ीर मोहम्मद बख्श उमर सिंध अंदरि बि पाणी चोरी थियण जो इतराफ़ करे वरितो। सिंध असेंबली में बजट ते ॻाल्हाईंदे मोहम्मद बख्श उमर चयो त इरसा पाणी ॾियण ते सिंध सां ज़्यादती कई, पर असांखे सिंध अंदरि पाणी जो पंहिंजो निज़ाम बि दुरुस्त करणो पवंदो। घोटकी ज़िले मां मूंखे रोज़ शिकायतूं मिलनि थियूं त पाणी मौजूदु न आहे। अञा ताईं असां ज़िले में फ़सुलु न करे सघिया आहियूं। पाणी ज़ख़ीरो करण सां गॾु पाणी जी चोरी रोकण बि ज़रूरी आहे। असां जीअं वफ़ाक़ ऐं इरसा सां पाणी लाइ विड़ी रहिया आहियूं, तीअं हिते सिंध में बि पाणी जी चोरी ते पाण खे ॻाल्हाइणो पवंदो ऐं एक्शन खणणो पवंदो। पाणी चोरी ख़िलाफ़ बाक़ाइदा हिकु एक्शन प्लान हुजणु घुरिजे। सिंध जी गवर्नरशिप तां हथु न खयो आहे। वज़ीर आज़म खे चयो आहे त असांखे ॾिनल 2 वज़ारतूं वापसि वठो त जीअं सिंध में रोडनि ते निकिरी पीपल्स पार्टी जो मिज़ाज पुछूं। MQM अॻवान फारूक सत्तार जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात बाद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। फारूक सत्तार चयो त वज़ीर आज़म असांजे मौक़िफ़ जी असूली हिमायत कई, पर पंहिंजूं मजबूरियूं बि ॿुधायूं। असां मुतालबो कयो त नवाज़ लीग जी कोटा ते असांजो गवर्नर सिंध लॻायो। सिंध असेंबली में MQM जे मेंबर्स पीपल्स पार्टी खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया आहिनि। खेनि शाबाशी पेश कयूं था। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत केस जो चालान पेश न करण ते DIG जवाद तारिक खे 1 महीनो क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। 1 लाख रुपयनि जो ॾंडु अदा करण जो बि हुकुम। DIG जवाद तारिक अदालती हुकुम बावजूदि PTI अॻवाननि ख़िलाफ़ दाख़िल केस जो चालान पेश न कयो हो। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज ताहिर अब्बास सुप्रा DIG खे सज़ा जो फ़ैसिलो ॿुधायो। PTI अॻवाननि ख़िलाफ़ मारगला थाणे ते केस दाख़िल थियल आहे। जो बात उर्दू और इंग्लिश में होगी वो रिकॉर्ड का हिस्सा बनती है। जो किसी और लैंग्वेज में जिस तरह सराइकी में हुई थी नहीं सर, वो देखें मैंने तो एक जो मिसाल दी है, रिकॉर्ड का हिस्सा नहीं बनता जब तक लिख के ना दें। चले सर, सिर्फ नॉलेज के लिए। ओके सर। क़ौमी असेंबली में अंग्रेज़ी ऐं उर्दू खां सवाइ ॿी कंहिं बि ॿोली में कयल ॻाल्हि ॿोल रिकॉर्ड जो हिसो न हूंदी। स्पीकर अयाज सादिक जी रोलिंग। MNA निसार जट पंजाबी में ॻाल्हाइणु शुरू कयो त अयाज सादिक खे रोकींदे चयो त मेंबर जी मालूमात लाइ ॿुधायां पियो त ॿियनि ॿोलियुनि में कयल ॻाल्हि ॿोल रिकॉर्ड ते न अची सघंदी। ॿियनि ॿोलियुनि में मौक़िफ़ लिखत में अचण जी सूरत में रिकॉर्ड जो हिसो बणिजी सघंदो। हैदराबाद जी कंज्यूमर कोर्ट में लेडी क्लर्क मारिया सारियो ऐं 14 ट्रांसजेंडर्स ख़िलाफ़ भञ केस में ATC जा कलम शामिल करण वारी दरख़्वास्त जी ॿुधणी अदालत ॿुधणी 3 जून ताईं मुलतवी करे छॾी। केस में नामज़द मारिया सारियो ऐं 14 ट्रांसजेंडर्स अदालत में पेश थिया। केस जो जांच ऑफिसर DSP CI अदालत में पेश न थियो। मारिया सारियो जी मोबाइल फ़ोन संदसि हवाले करण ऐं खेसि गुम करण वारे ने दरख़्वास्तुनि ते अदालत पुलिस खे नोटिस जारी करे छॾिया। मारिया सारियो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त SHO मुंहिंजी फ़ोन जो कोड मालूम करण लाइ धमकियूं ॾिनियूं। मूं DIG खे ख़त लिखी समूरियूं हक़ीक़तूं बयानु कयूं आहिनि। मूंखे गिरफ़्तार करण बैदि हिकु रेस्ट हाउस ते बि रखियो वियो। अदालत आॾो सरेंडर कयो आहे त DIG आॾो बि ज़रूरु पेश थींदी हुअसि। FI में नवाब शाह जे 2 बैंक अकाउंट्स ज़रिए 1.25 अरब रुपयनि जी मुबैना मनी लॉन्ड्रिंग जी जांच शुरू करे ॾिनी। FI निजी बैंक जे कचहरी रोड ऐं सांगड़ रोड जे ब्रांचेस जे 2 अकाउंट्स में आयल 1.25 अरब रुपयनि जी जांच करे रही आहे। हेड ऑफिस जे अमलदारनि, एरिया मैनेजर, मेन ब्रांच जे मैनेजर ऐं ब्रांच मैनेजर खे FI सखर जी ऑफिस में रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम। FI पारां जांच जे हवाले सां जारी कयल नोटिफिकेशन ऐं बैंक अकाउंट्स जा तफ़सील टाइम न्यूज़ करे वरिता। ज़रियनि मूजिबि कचहरी रोड जे मेन ब्रांच में फराज़ अली नाले शख़्स जे अकाउंट में रक़म आई। ॿी रक़म सांगड़ रोड नवाब शाह ब्रांच में अल शहबाज़ कमीशन एजेंट जे नाले सां अकाउंट्स में आई।
FI ॿिन्ही अकाउंट्स जो 2023 खां 2024 ताईं जो समूरो रिकॉर्ड पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। NICVD कराची में अॻूणे असिस्टेंट मैनेजर नर्सिंग ते हिरासमेंट जा इल्ज़ाम हणंदड़ नर्स ख़िलाफ़ केस दाख़िल। हिरासमेंट इल्ज़ाम हेठि बरतरफ़ कयल असिस्टेंट मैनेजर जय कुमार नर्स फरियाल राजबर ख़िलाफ़ सदर थाणे ते केस दाख़िल करे छॾियो। जय कुमार जो चवणु आहे त नर्स फरियाल राजबर मूंखां 5 लाख रुपया उधार वरिता हुआ, बाद में 20 लाख ॾियण लाइ ब्लैकमेल करणु लॻी। जय कुमार चयो त फरियाल डायरेक्टर नर्सिंग शमसा समानी सां मिली मुंहिंजे ख़िलाफ़ शिकायत करे नौकरी ख़तमु कराई। फरियाल सां दोस्ती हुई, फर्श वीडियोज़ ऐं तस्वीरूं बि माणियूं। बिना जांच मुंहिंजी नौकरी ख़तमु कई वई, शफ़ाफ़ इंक्वायरी कराए बहाल कयो वञे। नवकोट में नौजवान हरीश कुमार महेश्वरी के मुबैना अगवा खिलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल, वापारी बिरादरी पारां कारोबार बंद करे धरणो। मुज़ाहिरीन चयो त हरीश कुमार महेश्वरी गुज़िरियल राति पानी के वारे ते वञण बाद वापस न आयो। ख़दशो आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। हरीश कुमार की मोटरसाइकिल लावारिस हालत में हथ आई है। DSP मुज़ाहिरीन वटि पहुची मुखबी की जल्द बाज़ियाबी की ख़ातिरी कराई। पुलिस की ख़ातिरियुनि ते वापारियुनि 3 कलाकनि बाद धरणो ख़त्म करे छॾियो। वाइल्ड लाइफ सिंध दादू ज़िले में गैरकानूनी तौर पकड़ियल 16 पेलेकन पखियुनि खे आज़ाद कराए वरितो। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। वाइल्ड लाइफ हैदराबाद डिवीज़न की टीम मूजिब पेलेकन पखियुनि खे दादू में कराची मुंतकिल कयो पियो वियो। टीम छापो हणी समूरनि पखियुनि खे आज़ाद करायो। वाइल्ड लाइफ मूजिब डिघी उडाम के हवाले से मशहूर पेलेकन पखियुनि जो नस्ल खतरे में चढ़ियल है। पेलेकन पखियुनि की चमड़ी में तेल तैयार कयो वञे थो। अताई हकीमनि खे उहो तेल ब्लैक मार्केटिंग ज़रिए महांगनि अघनि ते विकिरो कयो पियो वञे।